कॾहिं इंसान जी अज़मत दुनिया हुन जी हयाती में सुञाणे नाहे सघंदी, पर वक़्तु सभु राज़ खोले छॾींदो आहे। ही उन्हनि सिंधी शाइरनि जी दास्तान आहे जेकी हयाती में पंहिंजी क़ाबिलियत जा जलवा ॾेखारे न सघिया, पर मौत खां पोइ मशहूर थी विया। पहिरियों आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, जंहिंजी ज़बान ते ज़िक्र बि इश्क जो, फ़िक्र बि इश्क जो। पर छा तव्हांखे ख़बर आहे त लतीफ़ साईं पंहिंजी हयाती में हिकु बि शेर पाण न लिखियो, न किताब, न दीवान, न रिसालो। हू त सिर्फ़ु ॻाईंदो रहियो, फ़क़ीर लिखंदा रहिया, पर हक़ीक़ी रिसालो संदसि वफ़ात खां पोइ ज़ाहिर थियो। ॿियो आहे सचल सरमस्त, जंहिंखे मजनू सिंध सॼो वञे थो, जेको 7 ज़बाननि में शाइरी करे वियो, पर दुनिया खेसि मौत खां पोइ सुञातो। संदसि कलाम जा वॾा कलमी मजमूआ दरगाहुनि ऐं ख़ानकाउनि में पिया हुआ। जॾहिं माण्हुनि उन्हनि खे गॾु करे छपरायो, तॾहिं मालूम थियो त सचल न रुॻो सिंध जो, बल्कि समूरी सूफ़ी दुनिया जो वॾो शाइर आहे। टियों आहे रोहल फ़क़ीर, ज़िंदगी में न का मशहूरी, न को किताब, न को एज़ाज़, बस हिकु ग़रीब, परदेसी ऐं दरवेश शाइर। पर वफ़ात खां पोइ संदसि कलाम ॻोठनि खां शहरनि ताईं पहुची वियो। चौथों आहे कादिर बख्श बैदल, जंहिं वटि दिलि हुई, दर्द हो, पर शोहरत न। ज़िंदगी में संदसि शाइरी आम न थी, पर वफ़ात खां पोइ जॾहिं संदसि कलाम किताबी सूरत में तरतीब ॾिनो वियो, तॾहिं माण्हुनि महसूस कयो त बैदल सिंध जो सभ खां मिठो शाइर आहे। ऐं पंजो आहे ज़ैनब ज़ेबुनिसा, सिंध जे क़दीम औरत शाइरनि मां हिकु, पर ज़माने खेसि हयाती में क़बूल न कयो। संदसि कलाम सदियूं बाद मिलियो ऐं पोइ माण्हुनि ॼातो त सिंध में औरत बि सूफ़ियानी शाइरी जो वॾो बाब आहे। हक़ीक़त इहा आहे त जेकी जीअरे ज़माने खे वणी न सघिया, वक़्तु उन्हनि खे पंहिंजो ताज पाराए छॾियो, ज़िंदगी खे न लिकाए छॾियो, पर मौत उन्हनि सभिनी खे अमर करे छॾियो। ही सिंध आहे, हिते शाइरी कॾहिं मरंदी नाहे, पर शाइर कॾहिं कॾहिं मरण खां पोइ जीरा थींदा आहिनि।